सांगड़ सिंध हुकूमत तरफ़ां सांगड़ जे मास्टर प्लान जे हवाले सां हिकु मशावरती सेमिनार अॼु ज़िले काउंसिल हाल में रखियो वियो, जंहिं जी सदारत पाकिस्तान पीपल्स पार्टी सेनेटर कुरतुलैन मरी कई, जॾहिं त डिविजनल कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद नदीम अहमद अपड़ो, डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद, ज़िला चेयरमैन सांगड़ व्याज़ हुसैन खुरासानी, डायरेक्टर जनरल प्लानिंग एंड डेवलपमेंट अर्बन पॉलिसी ऐं सेक्रेटरी सिंध हुकूमत डॉक्टर इम्तियाज़ भट्टी समेत ॿियनि शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे सेक्रेटरी डॉक्टर इम्तियाज़ भट्टी चयो त 1998 में सांगड़ शहर जी आबादी में 50,000 हुई, जेका 2018 में 73,000 हुआ। हुन चयो त हिन वक़्तु शहरी इलाइक़े नालनि बणाइण सबबि आबादी घटी आहे, जॾहिं त मौजूदा आबादी लाइ सहूलियतुनि जी खोट पिणु आहे। हुन चयो त हिन वक़्तु सांगड़ शहर जी एराज़ी वधीक आहे, ज़रे ज़मीन ते रिहाइशी कॉलोनियूं पिणु ठाहियूं आहिनि। हुन चयो त सिविल अस्पताल, पाणी, ड्रेनेज, तालीम समेत ॿियनि शोबनि लाइ मुख़्तलिफ़ तरक़ियाती कमनि जा तजवीज़ कया विया आहिनि, जिन जे सिंध हुकूमत खां मंज़ूरी वरिती वेंदी। जंहिं ते सेनेटर कुरतुलैन मरी तजवीज़ ॾींदे चयो त सांगड़ शहर जूं हालतूं 2022 जे बरसातुनि खां पोइ तब्दील थियूं आहिनि। तंहिं करे प्लानिंग ऐं डेवलपमेंट डिपार्टमेंट खे घुर्जे त शहर जे तरक़ियाती कमनि जे हवाले सां ॿीहर सर्वे कई वञे। हुन चयो त असां चाहियूं था त शहर में पाइदार तरक़ी लाइ जाम क़दम खयां वञनि ऐं अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ बहितर इंतज़ाम कया वञनि। इन मौक़े ते चैंबर ऑफ कॉमर्स जे अॻवाननि मलक शेर मोहम्मद, हाजी मोहम्मद यासिन कुरैशी, प्रोफेसर नवाज़ कुंभर ॿियनि सांगड़ शहर जे मास्टर प्लान बाबति पंहिंजूं तजवीज़ूं पिणु बयानु कयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।